अस्सलाम वालेकुम हक मौजूद जी लतीफ़ दोस्तों आऊं आहियां जो पंहिंजो दोस्त सफ़ीउल्लाह बलोच जीअं त अॼु ही शागिर्द गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल अलीदाबाद सखर जे मेन गेट ते अची पहुची करे शागिर्दनि जो पंहिंजे उस्तादनि जे जाइज़ मुतालबात जे मञराइण ऐं हासिलात जे लाइ हिकिड़ो पुरअमन एहतिजाज कयो वियो आहे। जंहिं एहतिजाज में शागिर्दनि जो चिठो मौक़ूफ़ आहे त शागिर्दनि जो इहो ई चवणु आहे त असां पंहिंजे उस्तादनि सां आख़िरी घड़ीअ ताईं बीहण लाइ तयारु आहियूं। जेसि ताईं सिंध गवर्नमेंट सरदार शाह जेसि ताईं असांजे उस्तादनि जा मुतालबा नथी मञे तेसि ताईं असां ही दायरा जेके एहतिजाजनि जा दायरा आहिनि उहे वसी कंदासीं। छो त चवंदा आहिनि त जंहिं क़ौम खे तबाह करणो हुजे उन खां तालीम खसियो। हिन वक़्तु असांखो तालीम खसी वई आहे। असांजे स्कूलनि खे 10-15 ॾींहं जेके आहिनि ताला लॻल आहिनि इन जे लाइ असीं नथा चाहियूं त तव्हां वटि बि जेको आहे त नेपाल थी वञे, तव्हां वटि बि बांग्लादेश थी वञे, तव्हां वटि बि जेको आहे त श्रीलंका थी वञे। जॾहिं शागिर्द रोडनि ते निकिता पंहिंजे हक़नि जे हासिलात जे लाइ निकिता, पंहिंजे तालीम जे लाइ निकिता त पोइ तव्हां लाइ वरी ॾुखियो क़दम थी पवंदो। इन जे लाइ असां इहो था चऊं बाबा की CM सिंध खे बि असां इहो ई मुतालबो था रखूं त असांजे उस्तादनि जा जाइज़ मसइला ऐं मुतालबा हल कयो, न त ॿी सूरत में असां रोडनि ते निकिरंदासीं पोइ असांखे कंट्रोल करण वारो कोई न हूंदो।